तकरार ड्रामे जी अचण वारी किस्तूं दोस्तों ॾाढियूं दिलचस्प थियण वारियूं आहिनि। मीर जी भेण त हाणे मारिजी चुकी आहे, इहो इल्ज़ाम मूसा ते लॻंदो। छा मूसा खे मीर माफ़ करे छॾींदो या वरी मीर ईअं सम्झंदो त सचमुच में इहा भेण मूसा मारी आहे। मूसा इन मसइले मां कीअं जान छॾाईंदो? दरिया ख़ान बि छा वाक़ई इहे वरी ॿई गिरफ़्तार थी वेंदा या वरी इन्हनि जे मथां नवाब अञा थोरो कंदो या नवाब जी का गेम आहे जीअं मां मूसा ऐं दरिया ख़ान जो एतबार खणा? दोस्तों बिल्कुलु इहा हिकिड़ी गेम आहे। नवाब ख़ान इन्हनि खे खून जे केस में फसाईंदो, पोइ वरी इन्हनि खे जिन्हनि जी जान बि मूसा ऐं दरिया ख़ान जी नवाब ख़ान छॾाईंदो। पोइ मूसा वारा ईअं सम्झंदा त वाक़ई असां सां नवाब ख़ान वफ़ादार आहे। पोइ दोस्तों दरिया ख़ान चवंदो रहियो त हलूं। मूसा चवंदो रहियो न, असां इहा इतला ॾियूं कंहिंखे मीर खे उनजी भेण मारिजी वई आहे। लेकिन दरिया ख़ान तकड़ कई चई न, या अरे असां अगरि इतला ॾींदासीं त फासी वेंदासीं। इहा दरिया ख़ान जी वॾी ग़लती गिची में पवंदी। पोइ जॾहिं हू सफ़ायूं ॾींदा मीर जॻहियूं असां नाहे मारियो, पोइ मीर चवंदो अगरि तव्हां न मारियो हुयो, तव्हांजी बि भेण हुई, मुंहिंजी भेण हुई ॼण, तव्हां मूंखे इतलात ॾियो हा न, तव्हां इहा ग़लती छो कई? मूसा चवंदो लेकिन मीर इतबार न कंदो। इहा ग़लती मराईंदी इन्हनि खे। जेको मीर खे ॼाण न ॾिनो उते भॼी निकिता। सॼो शक मीर जो इन्हनि जे मथां अची वियो। हाणे अॻिते हली नवाब ख़ान मूसा ऐं दरिया ख़ान खे सम्झ गिरवी करे छॾींदो। इन्हनि खे थोरा इन जे मथां अहिड़ा हणंदो त हीअ चवंदा आहे नवाब ख़ान सभु कुझु, ऐं मीर दर पदर थी वेंदो। ऐं इन्हनि खे मारण जे लाइ मीर बि घटि न कंदो। वक़्त जी चाल कामयाबु थी वई।